नाज़रीन अहम ख़बर आहे जेका अवां सां शेयर कयूं पिया। खानापुर जे कच्चे मां पोलियो टीम सां गॾु फील्ड वर्क कंदड़ यूनियन काउंसिल पोलियो ऑफिसर अगवा नापरकोट थाणे जे हद कच्चे वारे इलाइक़े चोई शाख वटां तालुके खानापुर जे ॻोठ मोरो वासी पोलियो ऑफिसर नईम बप्पड़ खे हथियारबंद अगवा करे विया। मिले ॼाण मूजिबि पोलियो जी टीम खानापुर जे कच्चे वारे इलाइक़े में कमु करे हुई, जितां हथियारबंद ॿिए पोलियो अमले खे छॾे करमपुर लॻो ॻोठ मोरो वासी यूसी जे पोलियो ऑफिसर नईम बप्पड़ खे हथियारनि जे ज़ोर ते अगवा करे कच्चे तरफ़ खणी विया। मिले ॼाण मूजिबि पुलिस हिकु ॾींहुं अॻु कच्चे वारे इलाइक़े में ॾोहारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे ॾोहारनि जूं औरतूं ऐं मर्द गिरफ़्तार कया हुआ। ॾोहारियुनि घुर कई आहे त पुलिस पारां गिरफ़्तार औरतुनि समेत माण्हुनि खे आज़ादु कयो वञे त मुगवी खे आज़ादु कंदासीं। ॿिए तरफ़ मुगवी जे वारसनि बप्पड़ बिरादरी ऐं इलाइक़े वासियुनि अगवा नईम बप्पड़ जे वाक़े ख़िलाफ़ हफ़ीज़ बप्पड़, अमजद बप्पड़, अयाज़ बप्पड़ ऐं ॿियनि जी अॻुवाणी में करमपुर लाड़े वटि रोड ब्लॉक करे इंडस हाईवे ते धरणो हणी मुगवी जी तुर्त बाज़ियाबी जो मुतालबो कयो आहे। हर वक़्तु आगाह लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ करमपुर।